नाज़रीन, एक हफ़्ते खां वक़्फ़े सां जारी बरसात अहमदपुर शहर के परो की ॿोॾि वांगे ॿोड़े छॾियो आहे। ॾिसूं था मासूम संदीले जी रिपोर्ट। अमनपुर ऐं भर पासे में बंदिश बावजूदि सारियाले फ़सुल जी धुम सबबि निकितल सेक खे थोरे ई मींहुं एतिरो वधाए छॾियो आहे जो खजुनि जी सील लाइ सजायल पिड़ पुसी पाणी पाणी थी विया आहिनि, जॾहिं त शहर जा अक्सर इलाइक़ा बि पाणीअ जे घेरे हेठां आहिनि। अमनपुर जे मलाह मोहल्ले जे रहवासियुनि एहतिजाज कंदे दाहियो आहे त घरनि में ॿ फुट पाणी बीहजी वञण सबबि ज़िंदगीअ जो वहिंवार रंडिजी वियो आहे, पर इंतिज़ामिया निंड आहे। अमनपुर टाउन जे नए चूंडियल चेयरमैन अब्दुल लतीफ़ संदीले शहर जे मुख़्तलिफ़ आबादियुनि जो दौरो करे पाणी नेकाल वारनि कमनि जो जाइज़ो वरितो। संदसि चवणु हो त तकलीफ़ जी हिन घड़ीअ में अहमदपुर वासियुनि खे अकेलो न छॾिबो। रात जी बरसात पई आहे त ये मशीन हली 2 खां 2.5 कलाकनि ताईं। उन खां बाद में जेको जजी ते टूटी आहे मुनवर थईम उहो पाण हलियो वियो आहे। त हिकिड़ो जेको कचो मुलाज़िम आहे 8000 पगार ते बीठल आहे, उहो चए थो त असांजी मशीन जेका आहे उहा ख़राबु थी पई आहे। उहो जेको पको मुलाज़िम आहे उनजो हिन महिल ताईं जेको आहे नंबर ई बंदि आहे। हिन महिल ताईं जेको आहे डिस्पोजल खे ताला लॻा पिया आहिनि। असांखे इंतिहाई तकलीफ़ आहे पाणीअ जी। घर ॿार बंदि लॻा पिया आहिनि, सफ़ा ॿाहिरि कोन था निकिरी सघूं। बीमार सीमार ॿाहिरि कोन था कढी सघूं, मोटरसाइकिलियूं ॿाहिरि कोन था कढी सघूं। घरनि में गोॾे ताईं पाणी बीठो आहे। 2-2.5 फुट कनि घरनि में पाणी बीहजी वियो आहे। हिते कोई बि तदारुक असांजो कोन्हे। टाउन इंतिज़ामिया मां हेॾे असांजे कोई बि कोन आयो आहे। असां जॾहिं बि नंबर हणूं था त उनजो नंबर बंदि आहे। महिरबानी करे असांजो पाणी कढी ॾियनि। असांजी इहा जेको अपील आहे त पाणी कढी ॾियनि महिरबानी करे असांखे। मींहुं शुरू थियो आहे, मां 5 कलाक मशीन हलाई आहे। चार थो ॻाल्हायां अहमदपुर खां स्कीम खां त 10 बजे असां फुटबॉल खोलियो आहे, गंद अची वियो आहे। इन में पटी मशीन जी भॼी पई आहे। असां हर कंहिं कॉल कई आहे, कोई न असां सां राब्तो कंहिं न कयो आहे। सॼो ॿुॾो पियो आहे, अॼु ॾींहं ताईं कोई बि न आयो आहे। गटरनि जा पाणी मुंहिंजे घर में खुलिया पिया आहिनि। हाणे काई मदद कयो मुंहिंजी, मां ग़रीब मिस्किन खे पाणी कढी ॾियो, ॿियो कुझु न खपे। मां घर में गोॾे जेॾो पाणी बि को आहे ई कोन, को अमलदार जेको अचे पाणी कढाए, को इंतिज़ामिया वारो, को टाउन वारो। तमामु ॾुखिया थिया आहियूं ॾाढा। ज़िम्मेवार टाउन जा अफ़सर ई ज़िम्मेवार आहिनि, लाज़मी इंतिज़ामिया ज़िम्मेवार आहे। मलाह मोहल्ले जे रहवासियुनि एहतिजाज कंदे चयो आहे त घरनि में गंदो पाणी बीहजी वञण सबबि मलेरिया समेत वबाई बीमारियुनि बि कर खंयो आहे, पर सिहत खातो ऐं टाउन इंतिज़ामिया निंड आहे। एहतिजाज कंदड़नि मुताबिक़ ड्रेनेज डिस्पोज़ल सिस्टम जे 2 मोटरनि मां हिकु ऐं वॾो मोटर ख़राबु हुजण सबबि नंढो मोटर पाणीअ खे मुंहुं नथो ॾेई सघे, जंहिं करे सूरतहाल ख़तरनाक रुख़ अख़्तियार कंदे परो की ॿोॾि जहिड़ो मंज़र पेश करे रही आहे। मासूम संदीलो, आवाज़ TV, अमनपुर।